बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान ऐं हदीस ॿई वही अल्लाह तरफ़ां आहिनि। ॿिन्हीअ जी अतात ज़रूरी आहे। फ़र्क़ु इहो आहे क़ुरान करीम जूं सिटरूं बि अल्लाह जे तरफ़ां ऐं मज़मून बि अल्लाह तरफ़ां आहे। जहिड़ी तरह हज़रत जिब्राइल अमीन ख़िदमत में अची ॿुधाईंदा हुआ, अहिड़ी तरह हुज़ूर अलैहिस्सलाम बयानु फ़रमाईंदा हुआ। हदीस में ईअं त मज़मून रब जे तरफ़ां हूंदो आहे ऐं अल्फाज़ हुज़ूर अलैहिस्सलाम जा पंहिंजा हूंदा आहिनि। हाणे मज़मून रब जे तरफ़ां अचणु या इल्हाम हूंदो आहे या फ़रिश्तो अची अर्ज़ु कंदो आहे, पर उन खे अदा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लफ़्ज़नि सां कंदा आहिनि। इन करे हदीस जो मञणु ऐं उन ते अमल करणु ज़रूरी आहे। पर निमाज़ में तिलावत क़ुरान जी थींदी, छो त अमल मज़मून ते थींदो ऐं तिलावत अल्फाज़ जी थींदी आहे। इन करे क़ुरान शरीफ़ में अल्लाह सही फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, तर्जुमो, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे क़ुरान शरीफ़ ऐं हिकमत सेखारे थो। जेकॾहिं हदीस शरीफ़ मञण जी ज़रूरत न हुजे हा त हिकमत जो ज़िक्र न फ़रमाए, सिर्फ़ु किताब जो ज़िक्र काफ़ी हुजे हा। क़ुरान पाक हिकु मुकमिल किताब आहे। मुकमिल किताब मां मज़मून हासिल करण लाइ हिकु मुकमिल अज़ीम इंसान जी ज़रूरत हुई। उहा आहे असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। समुंड में मोती ज़रूरु आहिनि, पर उनखे हासिल करण लाइ ख़ासि माण्हूअ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं क़ुरान पाक मां मसला हर माण्हू ॼाणे हा त उनखे सेखारण लाइ पैगम्बर मोकिलियो वियो। इहो ई सबबु आहे जो हुज़ूर अलैहिस्सलाम जी उम्मत जी आसानी सां तरबियत थिए ऐं सम्झायो वञे। क़ुरान शरीफ़ में आहे अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्र मिनकुम, सूरह निसा, तर्जुमो, अतात करियो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी ऐं हाकिमनि जी, आलिम ऐं मुफ़्तिन जी। हीउ ख़्यालु रहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर कौल ऐं फ़इल हदीस आहे, पर सुन्नत सिर्फ़ु उन कौल खे चयो वेंदो आहे जेको उम्मत अमल करे। इन सबबु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलैकुम बि सुन्नती, तव्हां ते मुंहिंजी सुन्नत लाज़मी आहे। ईअं न फरमायो अलैकुम बि हदीसी। दुनिया में कोई शख़्स अहले हदीस नथो थी सघे, सभु हदीस ते अमल नामुमकिन आहे। बहरहाल अहले सुन्नत थी सघे थो, मतिलबु सभु सुन्नतुनि ते अमल करे सघे। सो अहले सुन्नत असां इन करे बि चऊं था।